कुनबुरड़ा का खबर शामिल कयूं पिया। जान मोहम्मद अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ यूसी मंसूरा में बलदियाती चूंडुनि जो चहचिटो जारी। ॻोठ गुलसन कलोई समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में पीपी अॻवान जाम ज़हीर अली, सैद तहसीन शाह चेयरमैन जे उम्मीदवार, रईस आबिद हुसैन कलोई वाइस चेयरमैन, इम्तियाज़ मजीदानो ज़िला काउंसिल जे उम्मीदवार, इमदाद बबुर, सैद खादिम शाह, रईसो गुलाम अली कलोई, रईस अल्ताफ़ कलोई, हाजी रहीम बख्श कलोई, भाई खान चांजो, नज़र रिंद समेत ॿियनि पीपी अॻवाननि जूं कार्नर चूंड गॾिजाणियूं। जॾहिं त यूसी मंसूरा जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि चेयरमैन उम्मीदवार आबिद हुसैन कलोई ऐं ॿियनि पीपी उम्मीदवारनि जो भरपूर साथ ॾियण जो ऐलान कयो। कार्नर गॾिजाणियुनि में पीपी अॻवान जाम ज़हीर अली, सैद तहसीन शाह, आबिद हुसैन कलोई, गुलाम अली कलोई ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिक तक ते पीपी हमेशह कामयाबी हासिल कई आहे। इन मीटिंग में सभई माण्हुनि खे ॾिसी उन जे मुखालफ़नि खे हींअर खां ई शिकस्त नज़र अची रही हूंदी। यूसी मंसूरा पीपीअ जो गढ़ आहे। यूसी मंसूरा जो अवाम जीए भुट्टो जे नारे हेठि पीपीअ सां गॾु आहे। उन्हनि चयो त मरहूम जाम मदद अली पंहिंजी हयातीअ दौरान सॼे ज़िले जी यूसी मंसूरा जी बिना लालच ख़िदमत कई आहे। असां उन मिशन ते हली रहिया आहियूं।